शाह अस्त हुसैन, बादशाह अस्त हुसैन, दी अस्त हुसैन, दी पनाह अस्त हुसैन, सरदाद न दाद दस्त दर दस्ते यजीद, अक्का के बिनाए ला इलाह अस्त हुसैन, अस्त हुसैन। सभई तारीफ़ूं अल्लाह तबारक व तआला जे नाम जेको तमाम जहाननि जो पालणहार आहे। ऐं अल्लाह साईं जे तरफ़ां दुरूद हुजे मुंहिंजे नाना रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेको तमाम अंबिया जो सरदार आहे। अल्लाह तबारक व तआला सच फरमायो आहे ऐं बुराई कंदड़नि जो अंजाम बुरो थियो, छो जो उन्हनि अल्लाह जी निशानियुनि जो इनकार कयो ऐं उनजो मज़ाक उॾाईंदा रहिया। ए यज़ीद, छा तूं सम्झी थो त तूं असांखे कैदी बणाए ज़मीन जे किनारनि ऐं आसमान जी वुसतनि खे असां ते तंग करे छॾियो आहे। छा तूं इहो सम्झी थो त असांखे पंहिंजे साम्हूं कैदियुनि वांगुरु हिक ई कतार में बीहारियो थो वञी ऐं ॾेखारियो थो वञी त तूं असांजे मथां ज़ालिम हुकुमरान बणिजी वियो आहीं ऐं असांजा हक़ हुकूमत तुंहिंजे कब्ज़े में अची चुका आहिनि ऐं तूं सम्झी थो त इहे सभु करण सां असां अल्लाह जी नज़र में हीणा ऐं तूं सरबुलंद थी वेंदे ऐं इहो सभु तुंहिंजे माल ऐं दौलत जे करे आहे। जॾहिं तूं ॾिठो त दुनिया तुंहिंजे इख़्तियार में अची चुकी आहे ऐं सभु मामलात तुंहिंजे हुकुम मुताबिक़ हली रहिया आहिनि ऐं ज़ाहिरी तौरु असांजो हक़ हुकूमत तुंहिंजे इख़्तियार में अची चुको आहे त इहो तुंहिंजे लाइ ख़ासि बणिजी वियो। हीउ सभु कुझु करण ऐं ॿुधण खां पोइ तूं पंहिंजो काट तकबुर ऐं गुरूर नक जी चोटी ते चाढ़े छॾियो आहे ऐं तुंहिंजी मर्ज़ियुनि मुताबिक़ थींदड़ हुकूमत ते तूं शादमानी ऐं इतराइण लॻो आहीं। मगर थोरो तर्स सब्र कर, नादानी जे गुस्से में न अच। छा तूं अल्लाह तबारक व तआला जे हिन फरमान खे विसारे छॾियो आहे ऐं काफ़िर माण्हू कंहिं गुमान में न रहनि त असांजी तरफ़ां उन्हनि खे का वठी ॾिनी वई आहे ताकी हू पंहिंजे गुनाहनि में इज़ाफ़ो करे सघनि ऐं अञा वधीक उन्हनि जे लाइ उन्हनि खे ज़लील कंदड़ हिकु अज़ाब हूंदो। शाह अस्त हुसैन, बादशाह अस्त हुसैन, दी अस्त हुसैन, दी पनाह अस्त हुसैन, सरदाद न दाद दस्त दर दस्ते यजीद, अक्का के बिनाए ला इलाह अस्त हुसैन, अस्त